नुशरत फ़िरोज़ भट्ट सां ॻोठ शरीफ़ हकिड़ो जे रवासी ॻोठाणनि सईद हकिड़ो, सुधीर हकिड़ो, अमीर अली हकिड़ो, सजाद हकिड़ो ऐं ॿियनि सोलंगी बिरादरी ऐं पुलिस जी मुबैना ज़ियादतियुनि ख़िलाफ़ सख़्त एहतिजाज कंदे ॿुधायो त 3 ॾींहं सोलंगी हकिड़ा बिरादरी में झेड़ो थियो हो, जंहिंमें लियाक़त सोलंगी मारिजी वियो। उन खां पोइ सोलंगी बिरादरी जे माण्हू नज़ीर सोलंगी, ज़हीर सोलंगी, ग़ुलाम नबी, अमानुल्लाह सोलंगी ऐं ॿियनि पुलिस सां गॾु हथियारनि सां घर ते चढ़ाई करे वञ ठाव बात असांजो घरू सामान सोना ज़ेवर ऐं चौपायो माल मोटरसाइकिल पिणु काहे विया आहिनि, जेका सरासर ज़्यादती आहे। हुन ॿुधायो त झेड़े में असांजा 9 ॼणा ज़ख़्मी थिया आहिनि, जिन मां 4 ॼणा अस्पतालुनि में आहिनि। 5 ॼणा पुलिस गिरफ़्तार करे नामालूम हंधि मुंतक़िल कया आहिनि। मुख़ालिफ़ असांजे घरनि मथां हथियारनि सां चढ़ायूं करे फायरिंग कनि था, जंहिं सबबु अज़ाब भरी ज़िंदगी गुज़ारे रहिया आहियूं। पुलिस असांजी FIR दाख़िल करण लाइ तयारु न आहे। हुननि DIG शहीद बेनज़ीर आबाद, SSP नुशरत फ़िरोज़ ऐं ॿियनि खां मुतालबो कयो त मामले जी शफ़ाफ़ जांच करे इंसाफ़ फ़राहम कयो वञे। सब्सक्राइब कयो अवामी न्यूज़ HD खे ऐं ताज़ा तरीन ख़बरुनि लाइ ॾिसंदा रहो अवामी न्यूज़ HD।